सिंध हुकूमत पारा सेहत खाते जे मुलाज़िमन जो रिस्क अलाउंस बंद करण खिलाफ़ सॼी सिंध जी मलीर में भी मुख़्तलिफ़ अस्पतालन जो बाइकाट करे एहतजाज किया वियो आहे। हिन वक्त असीं थधो नालो छटरी बर्ड अस्पताल मौजूद आहियूं। हिते हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि, अचो तो ॻाल्हि ॿोल करियूं। अस्पतालनि खे ताला लॻा पिया आहिनि। जहिड़े अस्पताल में ॿारनि खे वठी वञूं था हुते हालत लॻो पियो आहे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे पहिरें मुल्क जो हे हालत आहे। हे वाहिद अस्पताल आहे जिते ॿारनि खे थोरो घणो ॾिसंदा आहिनि या कुझु ख़्यालु कंदा आहिनि। हिते स्टाफ बराबरि हूंदो आहे, कोऑपरेट कंदा आहिनि। हिते आयूं त हाणे हिते बि तालो लॻो पियो आहे। असांजा मुतालबा अदा इहे आहिनि त असांजो रिस्क अलाउंस जेको असांखे कोविड में स्टार्ट कयो वियो हुयो इनखे असां परमानेंट कयो वञे। सिर्फ़ु जो डॉक्टर जी जेका ज़िंदगी हूंदी आहे, उन जेका सिहत हूंदी आहे, सिर्फ़ु इन रिस्क अलाउंस ते असांजी जेका आहे सिर्फ़ु कोविड ते डिपेंड त नथी करे न। असां वैसे ई जॾहिं असां हॉस्पिटल में ईंदा आहियूं त असांजी रिस्क शुरू थी वेंदी आहे। असां एक्सपोजर टू द रिस्क हूंदा आहियूं। ठीकु आहे, सिर्फ़ु हिकिड़ो कोविड त न आहे। असां चाहियूं था त असांजो रिस्क अलाउंस असांखे परमानेंट कयो वञे। हमारे जो है देरीना मुतालबा सबसे ज़्यादा ये है कि रिस्क अलाउंस जो बंद कर दिया गया है। फ्रंट लाइन वर्कर की हैसियत से पैरामेडिकल स्टाफ और डॉक्टर्स जो हैं वो कोविड के ज़माने में दस्ता अव्वल की हैसियत से काम अंजाम दे रहे थे, लेकिन उसके बावजूद इतनी महंगाई के दौर में वो रिस्क अलाउंस जिसकी बुनियाद पर हम अपनी जानों को ख़तरे में डालकर हर तरीके से एक कदम आगे थे फ्रंट लाइन हेल्थ वर्कर के तौर पर, लेकिन उसके बावजूद इस महंगाई के ज़माने में वो रिस्क अलाउंस का भी खात्मा कर दिया गया है। वज़ीर आला सिंध से, सेक्रेटरी हेल्थ से सबसे ये मुतालबा है कि हमारा हेल्थ रिस्क अलाउंस बहाल किया जाए, इसलिए कि ये सिर्फ हेल्थ रिस्क अलाउंस हमें कोविड अलाउंस के तौर पे नहीं मिल रहा था। हम हमेशा रिस्क पर होते हैं। उसके बाद से अभी इन्होंने ये अनाउंस किया है कि ये कोविड अलाउंस जो है वो हमारा बंद कर रहे हैं। कोविड अलाउंस वो था भी नहीं, वो हेल्थ रिस्क अलाउंस है। और टिल डेट हम जब से डॉक्टर बने हैं, इस प्रोफेशन को हमने चूज़ किया है, हमारी लाइफ्स कंटिन्यूस रिस्क पे हैं। कैमरामैन मंजूर नूनार से गॾु वहीद मुराद सियाल, थधो नालो, मलीर, कराची।